न बाबा न, तो सुठो न आहे कयो सालार जे सॾ ते वञी करे। तोखे वञण न घुरबो। पुटो वॾो कहारी आहे, ॿ लोफर घर में मोकिलिया त असांजी कहिड़ी न बेइज़ती। बस बाबा बस, वधीक हिकु लफ़्ज़ बि न चवजांइ। ॻोठ में कहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे जो असांजे घर में घिरंदो? ही वात वारियूं कुहाड़ियूं न ठोकीमांसि न त परू तुंहिंजो पुट ई न आहे। बाबा एतिरी जुरत कंहिंजी आहे जो घर में घिरी करे मुंहिंजी बाह में हथ विझंदो? अमड़ रब पनाह ॾींदो, पर सालार वॾो बिल्लो आहे। मां उन बिल्ले जूं अखियूं कढी छॾींदुसि बाबा। पर असां बनी छो फिटी कयूं? न छॾींदासीं असां ज़मीन बाबा। सालार जे सीने ते हर हलाईंदासीं। ज़मीन साण महरू जी आहे। ही त ठठींगा बुख जा चक थो आणे, लोफर आहे। ऐं न लोफरनि सां असां मुंहुं ॾेई सघूं था। दुश्मनी कख जी बि घोरी परू। असांजो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु आहे? हिकु सुल्तान ई त आहे जेको असांजो साथ थो ॾे। बाबा असां ॿ ॼणा ई काफ़ी आहियूं। इन सॼे राज सां मुंहुं ॾेई सघूं था। बाबा मां वरी बि चवां थो, इन सालार जी औताक ते न वञजांइ। हा बाबा, अदा सफ़ा सही तो चए। ॿीहर न वञ जो सालार खान जे सॾ ते। ठीकु आहे पुट, मां अॻिते कोन वञीसि। बाबा साईं अहिड़ी का टल कयो जो अहिड़ो सबक सेखारियुनि सॼी उमिरि यादि कर। गोर इहो ई त सम्झ में नथो अचे त इन्हनि सभिनी खे कीअं पंजोड़ में फसाइजे। मां तो तव्हांखे ॿुधायां त इहे पंजोड़ में कीअं फसंदा ऐं इन्हनि खां रड़ियूं निकिरी वेंदियूं, रड़ियूं। ईअं वरिया यरवारो कर का तरकीब ॿुधाए छा कजे? गौर खान तरकीब इहा ई आहे त ॿुधल वारो जेको भाउ आहे इहो राति भञर आहे। फसल बि सफ़ा पको बीठो आहे। पाणी न ॾियो त पैसो बि न बचंदो। वाह रे वरिया वाह वाह जी ॻाल्हि कई अथई। असुल हार पराइण जहिड़ो आहीं। ये ॿुधाए। वाह वरियाम वाह, अॼु त सफ़ा दिलि ख़ुशि करे दिल ठारे छॾी वरियाम। इहो अथई हिक धक सां 100 शिकार। गौर खान तारीख़ूं बि 20 ऐं 21 न कुतो ॾिसंदो न भौंकंदो। इन खां वधीक ॿी का बि टल नथी थी। बसि इहो कमु 2 ॾींहंनि जे अंदरि थियणु घुरिजे। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थियो, इहो असां ते छॾे ॾियो। हाणे तव्हां वेही ॾिसो त इहो सुल्तान ऐं परूं कीअं था फसल बचाइनि। केर बि न बचाए सघंदो ऐं न ई वरी कंहिंजो शक थींदो। बाबा साईं कुदरत आहे, असां चाहियो वाह भॼी पियो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।